नाज़रीन, बुछेरी भरिसां यूसी अब्दुल्ला खान लुंड जो वॾी आबादी वारो ॻोठु मोहम्मद इस्माइल अबड़ो बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे। चूंडियल नुमाइंदनि संदनि सार न लधी। रिपोर्ट कर रहियो आहे अलावदायो अबड़ो। बुछेरी भरिसां क़दीमी ॻोठु मोहम्मद इस्माइल अबड़ो गुज़िरियल केतिरनि ई ॾहाकनि खां बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे। ॻोठ में नकासीअ जो निज़ाम ऐं ॿियूं बुनियादी सहूलियतूं न हुजण ख़िलाफ़ ॻोठाणा सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। 150 खां मथे घरनि ते मुश्तमिल वॾी आबादी वारे हिन ॻोठ में सिहत जी का बि सहूलियत मुयसरु न आहे। रोड जी सहूलियत न हुजण करे अक्सर ॻोठाणा बरसाति दौरान घरनि ताईं महदूद थी वञनि था। ॻोठाणनि जो चवणु आहे त पीपल्स पार्टीअ खे वॾे अरसे खां वोट ॾींदा अचूं पिया, पर असांखे मुकमल नज़रअंदाज़ कयो वियो आहे। असां पुराणा पीपल्स पार्टी जा कारकुन आहियूं। जीअं त असां वटि ॻोठ जा तमामु घणा इशू आहिनि। जीअं त सभ खां पहिरियां असां वटि जेको आहे पाणी जे नेकाल जो सिस्टम न आहे। असांजे ॻोठ में पाणी जो नेकाल न आहे, जंहिंजे करे असांजे ॻोठ में माण्हू जेके कंटामीटर वाटर पीअनि था, कंटामीटर शयूं खाईनि था, जंहिंजे करे हेपाटाइटिस ए असांजे ॻोठ में तमामु घणी थी वई आहे। चीफ मिनिस्टर खां गुज़ारिश था कयूं, अदी अज़रा पेचो आसिफ अली ज़रदारी खे गुज़ारिश था कयूं त महिरबानी करे ही पीपल्स पार्टी जो पुराणो ॻोठ आहे ऐं हिन ॻोठ ते थोरी तवजा कई वञे। ॻोठ जा बुनियादी जेके बेसिक मसइला आहिनि उहे हल कया वञनि। असांजो ॻोठु मोहम्मद इस्माइल अबड़ो ते 99 नसरत यूसी अब्दुल्ला खान लुंड तमामु जेके बि हुन सभिनी मसइलनि जी वर चढ़ियल आहे ऐं हिन में कंहिं बुनियादी सहूलियतूं न आहिनि। जहिड़ो की ॾिसो था तव्हां, असां वटि हिकु ड्रेनेज सिस्टम बि न आहे। ॿियो जेको आहे नियाणियुनि जे लाइ तालीम जे लाइ असां वटि स्कूल बि न आहे ऐं डिस्पेंसरी वग़ैरह का बि न आहे ऐं सफ़ा बिल्कुलु मसइलनि जे वर चढ़ियल आहियूं। ही ॻोठु तक़रीबन 150-200 घरनि ते मुश्तमिल आहे ऐं तक़रीबन 2500-3000 आबादीअ ते ॻोठु मुश्तमिल आहे। पर हिन ॻोठ खे तक़रीबन 25-30 सालनि खां नज़रअंदाज़ कयो थो वञे। पहिरियां यूसी 60 मेल में ईंदो हो। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते बल्दियाती इलेक्शन में ॿियनि में चूंडियल नुमाइंदा हिते असांखां वोट त वठी था वञनि, पर टके जो बि कमु अॼु ॾींहं ताईं असांजे ॻोठ में न थी सघे। असां हिन को ड्रेनेज जो सिस्टम आहे न, असांजे सरकारी गर्ल्स स्कूल आहे न, डिस्पेंसरी आहे, इन खां वधीक न गैस आहे न ॿी का शइ सहूलियत आहे। 14-15 साल थिया आहिनि, न को असां सिस्टम ॾिनो वियो आहे, न को कुझु कयो वियो आहे। ॿी ॻाल्हि आहे त असां वटि मूंखे का बि सहूलियत न आहे। हेॾा पाणी न रोड आहे न छा, न पाणीअ में न हेॾनि पाणियुनि में था वञूं, हेॾो अञा बि पाणी कढूं पिया, निकाली कयूं पिया। तंहिंमें न का सहूलियत मिली आहे, न का माना असांखे सदाईं यकी तकलीफ़ में लोड़ींदा आया आहियूं। हिननि पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं आसिफ अली ज़रदारी MPA डॉक्टर अज़रा फज़ल पेचू ऐं ॿियनि आला इख्तियारनि खां घुर कई त ॻोठ जा बुनियादी मसइला हल करे बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन मोहम्मद इब्राहिम अबड़ो सां गॾु अलवदायो अबड़ो, आवाज़ TV न्यूज़ बुछेरी।